जुई तेज़ न्यूज़ जुई शहर जो वाहिद शहीद मखदूम बिलावल पार्क उजड़ण खिलाफ़ काउंसलरनि शहरनि ऐं सिविल सोसाइटी पारां अॼु ॿिए ॾींहं ते बि एहतजाज करण बाद अलामती बुख हड़ताल जारी रखी जेसीं ताईं पब्लिक पार्क लाइ घुर्बल सहूलियतूं फराहम न कयूं वेंदियूं ओसीं ताईं म्यूनसिपल कमेटी चेयरमैन ऐं CMO जुई खिलाफ़ एहतजाज जारी रहंदो। उन सिलसिले में अॼु ॿिए ॾींहं ते बि सियासी समाजी अॻवान काउंसलर फ़कीर सावण बबर बिलावल पंवर मुराद अली खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में पार्क जी तामीरात लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद मखदूम बिलावल पार्क अॻियां धरणो हयो। बाद में रोज़ जी मामूल जी अलामती बुख हड़ताल जारी रखी उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हयो आहे। म्यूनसिपल चेयरमैन जुई अलण खान लगारी ऐं ॿई PP जे काउंसलरनि जी बेधियानी ऐं फंड्स गिड़काइण सबबि शहीद मखदूम बिलावल पार्क तबाह हाली जो शिकार आहे। हिननि चयो त अॻूणो म्यूनसिपल चेयरमैन जे दौर में शहरियुनि जी तफ़री ऐं मुसाफ़िरनि जी थक भॼण लाइ ठहियल पब्लिक पार्क हिन वक़्तु ख़स्ता हाल बणिजी वियो आहे। पार्क में ॿारनि जी तफ़री लाइ लॻल पींघो ॾाकड़ियूं ऐं ॿियूं शयूं म्यूनसिपल अमले जी बेधियानी सबबि मुकमल तौर मिसमार थी वियूं आहिनि। पार्क जे सेंटर ते लॻल शावर जो मोटर सड़ण सबबि गुज़िरियल केतिरनि सालनि खां शावर बंदि पियल आहे जेको टुटी पियो आहे ऐं शावर जे चौधारी गिरलूं बि टुटी पियूं आहिनि खणी विया आहिनि। साॻी हालत पब्लिक पार्क जे ॿाहिरीं दीवार सां आहे जितां बि लोहियूं गिरलूं पटियूं वयूं आहिनि। पब्लिक पार्क में लॻायल वण ॿूटा पाणी न मिलण सबबि सुकी सड़ी विया आहिनि। हिननि चयो त हिन पार्क जे ॾींहों ॾींहुं ख़राब सूरत हाल सबबि शहरियुनि खे पार्क ते माफ़िया तरफ़ां कब्ज़े जी धप अची रही आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर गुज़रियल राति प्यारे दोस्त साफ़ी नादिर अली बलोच जी 59 सालगिरह थी गुज़री जेका संदन दोस्तनि वॾे मान मर्तबे सां मल्हाई वई जंहिंमें दोस्त नादिर बलोच खे तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पाराया ऐं गिफ्टूं ॾिनियूं। दोस्तनि में शामिल वॾेरो आज़ाद खान लर साहब अदा काउंसलर मोर संजरानी अमजद खान लोहर साहब चाचा इस्लाम लोहर साहब देशी लोहर साहब अदीब हुमैर चांडियो साहब साफ़ी रियाज़ अली मीरानी मीर लोहर साहब जिन सालगिरह जो केक कढियो ऐं रिफ्रेशमेंट जो बंदोबस्त भी कियो हो ऐं नादिर बलोच साहब सदाईं ख़ुशियूं माणींदा। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद इमामिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन सिटी काज़ी अहमद मजलिस वहदत अल मुस्लिमीन शिया उलमा काउंसिल ऐं सियासी समाजी शिया हैदर करार ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां इसराइल पारां फ़लस्तीन में जारी ज़ुल्म ख़िलाफ़ इमाम ख़ुमैनी रह जे हुकुम ते लबैक कंदे मौलाना अमीर हुसैन साजदी हुसैनी शेर मोहम्मद जोकियो हाजी खान लाखो मोहम्मद हसन मुतहरी सेठ शौकत आराइन जवार जावेद अली राहू मौलाना अता हुसैन चांडियो सरमन टावरी नदीम गदीरी नज़र जोकियो सैद गज़फ़र शाजी अगवानी में स्मार्ट पेट्रोल पंप खां प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं एहतजाजी रैली कढी वई जिते इसराइल ऐं अमरीका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल जे ज़ुल्म ते समूरी दुनिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इसराइल फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे ऐं मौसूम फ़लस्तीनियुनि जो रत वहाए रहियो आहे। इसराइल जे ज़ुल्म ऐं बमबारी सबबि हज़ारें फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। इसराइल जो फ़लस्तीनियुनि मथां थींदड़ ज़ुल्म ते समूरी दुनिया जा मुस्लिम मुल्क ख़ामोश आहिनि ऐं अक़वाम मुतहिदा अंधी गूंगी बणियल आहे। हिननि मुसलमान मुल्कनि खां मुतालबो कयो त मज़लूम फ़लस्तीनियुनि मथां इसराइल जो ज़ुल्म बंदि करायो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर भिड़शा वेझो ॻोठ महमूद थेम जे रहवासण अॻूणे यूनियन काउंसिल भिड़शा जी लेडीज़ काउंसिलर पीपल्स पार्टी अॻवान भिड़शा जी मक़ामी साफ़ियान आॾोधाईंदे चयो त असांजे ॻोठ जा शरपसंद सोमार थेम जी बछ ते संदसि भाउ मीरण थेम मुंहिंजे घर ते हल्ला करे मूं ते हमिलो कयो घर में गिरी कोडर जा वार करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। काफ़ी रत वहाईंदी भिड़शा थाणे ते पहुतसि। पुलिस लेटर ज़रिए इलाज लाइ अस्पताल पहुचायो। डॉक्टरनि चकास करण बाद फौरी तौर ते हैदराबाद रेफर कियो। उते इलाज करण बाद घर पहुतसि त जवाबदारनि ॿीहर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सोशल मीडिया ते गारगन ऐं ग़लति जुमिला लिखी मुंहिंजे ख़ानदान ते ग़लति कूड़ियूं पोस्टूं रखी बदनाम करे रहिया आहिनि ज़हनी टार्चर ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त मूंखे हिन ऐं मुंहिंजे पुटनि ऐं मुड़ुस खे हिननि मां जान जो ख़तरो आहे। असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथियां जवाबदार हूंदा। हिननि DIG हैदराबाद SSP मटियारी SHO भिड़शा खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण ज़हूर हाउस मीरपुर बटोरो ते सदर PP तालका मीरपुर बटोरो वाइस चेयरमैन ज़िला काउंसिल सिजावल सरदार रमीज़ुल हक ज़हूर साहब पारां शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी तक़रीब रखी वई जंहिंमें क़ुरान ख़ानी इफ़्तार डिनर जो पिणु एहतमाम कियो वियो जंहिंमें शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरमा भुट्टो बेगम नसरत भुट्टो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो शहीद शाहनवाज़ भुट्टो शहदाए कार साज़
पीपी ज़िले से जावल से लागापियल मरूम खान साहब, मोहम्मद सिद्दीक ज़ौर, सरदार इस्माइल सो, सूरत से जावली मोहम्मद मूसा लगारी, जायद चांडियो, जावेद देव मेमण, कामरेड हनीफ सरवाण, कामरेड रफ़ीक उमरानी, कामरेड नाथू बिलावली, कामरेड मीहन वसायो मेमण, कामरेड करीम डिनो पखाली ऐं ॿियनि मरूमनि जी बख़्शिश जे लाइ दुआ घुरी वई, जंहिंमें MPA अदी हीर सो साहिबा, पीपी ज़िले से जावल जो सीनियर नायब सदर अरबाब कामरान वजीर मेमण साहब, अरबाब रमीज़ दीन मेमण साहब, डॉक्टर इल्ताफ़ ख्वाजा साहब, पीपी तालका मीरपुर बटोरो जो जनरल सेक्रेटरी अरबाब ज़िक्रिया मेमण, पीपी तालका मीरपुर बटोरो जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद सिद्दीक मेमण, यूथ ज़िले से जावल जो सदर जायद हुसैन खडो, पीपल्स डॉक्टर फॉर्म जो सदर डॉक्टर कासिम ख्वाजा, हारी कमेटी जो सदर अली नवाज खास के लिए सदर अयूब ज़ौर, साबिक टाउन चेयरमैन अब्दुल गफूर मेमण, काशिफ ख्वाजा, टाउन कमेटी मीरपुर बटोरो जो वाइस चेयरमैन अयाज इस्माइल सो, मुराद चांडियो, मीर मुराद ज़ौर, आकाश ज़ौर, चाचा करमुल्ला मेमण, साबिक टाउन चेयरमैन मीरपुर बटोरो आमिर मेमण, साईं शमसुद्दीन मेमण, महबूब शाह बुखारी, वकार चांग चेयरमैन UC, जोक शरीफ अली नवाज जतोई चेयरमैन UC, शाह मोहम्मद शाह मुनव्वर ज़ौर, रेस अब्दुल कयूम मक्सी, यूनियन काउंसिल जे उहदेदारन कासिम मक्सी, हाजी फिदा सुमरो, अयूब खवड़, मंजूर जलालानी, लतीफ़ अकबर शाह, अब्दुल्ला सुमरो ऐं ॿियनि उहदेदारनि कारकुननि ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई।